मैंने एक लगी 50 मिनट से जो सुल्तानाबाद टर्न करे थी गाड़ी मैंने सिर्फ निकलती थी ऊँधी थी लेकिन टायर चारे मथे हुआ मथे शीशो खुलो पानी अंदर हलियो आयो हिते हिते ऐं वरी पलटी थी अची पंहिंजा पैदा ने पेर रहंदा आहिनि मुंहिंजो मथो वञी छित माना छित वारे सभु लॻो टायरनि वारे साइड तूं पोयां वेठो आहीं? ऐं पोयां वेठो हुअसि हिननि खे हेॾा छिको थी छॾे थी छो जेका उबता थी विया कंधे हिननि जे हेठि हुआ ऐं पंहिंजो हीअ पाणी वधी वधी चपल ताईं आयो त पोइ मुंहिंजो बूट से नक जेको मूं छित खे आया गाॾीअ दर खुलियल हो ऐं बंदि हो? दर लाक कंप्यूटर लाक कोई मूं जाम कोशिशि कई अच्छा होॾां लतूं आयूं होॾां बसि रामा पीर खे पंहिंजे गुरू साहिब लाधाराम खे यादि पियो कयोसि ॿियो त ॿाहिरि कोन हुई 2 खां करे 5 बजे ताईं पाणी मुंहुंसि हेॾा मुंहुं कया त पाणी वञे गाॾियूं हितां गुज़र थियूं पियूं उन्हनि ॾिठो ई कोन तव्हांखे? सही चारे टायर मथे हुआ का शइ ॿी त नज़र आई कोन जो रोशनी में का गाॾी न पोइ जीअं तूं मतलब ही स्पीड सां हुई आहे? न गाॾी स्लो आई पई अच्छा विच में खॾो कोन आहे हा खॾे खां हा बचाइण जे चक्कर में गाॾी लही हा वई स्लिप